जुम्मे ते माओ पी या बिनी मझा के हिकड़े जी कब्र जी ज़ियारत ते वने थो त अल्लाह उन जा गुनाह बख्शे छॾींदो। सुभान अल्लाह। ऐं अल्लाह सी मलाइकन खे हुकुम कंदो लिखी छॾियो त ही मुंहिंजो बानो नेक आहे। रुगो अब्बे अम्मा जी कब्र जी ज़ियारत करण सां गुनाह मेटिजी वञनि था। उते जे करे क़ुरान पढ़ंदे यासीन पढ़ंदे त बेड़ा ई पार थी वेंदा। सुभान अल्लाह। त बेड़ा ही पार थी वेंदा न बाबा। ओ मुंहिंजा दिलबर भा, जॾहिं शबान महीने जी 13 जी रात आई, अल्लाह जो हबीब पंहिंजे घर में सुतो पियो हुयो। हज़रत जिब्रील आयो, महबूब साईं खे चई कुम या मोहम्मद फतहज्जद लितसअल मुरादक ले उम्मतक। ओ मुंहिंजा सुणा उथी तहज्जुद पढ़ पंहिंजी उम्मत जे लाइ दुआ घुर त बेड़ा पार थी वञनि। सुभान अल्लाह। शाबान जी 13 रात जेको गुज़री वई, 14 जी रात आहे। महबूब साईं उथिया, तहज्जुद पढ़ियो, सजदे में विया, रुना, दुआ घुरियूं। सुबुह थियो, जिब्रील आयो, चई जिब्रील दे ख़बर, चई सुणा मुबारक उथई, अल्लाह से तो मुस्तफ़ा जी उम्मत जे 3 हिस्से खे तुंहिंजे करे बख्श करे छॾियो। सुभान अल्लाह। चई बाक़ी 16 सैन बाक़ी 2 हिस्सा रहिया। चई अनलादरी मूंखे ख़बर कोन्हे। वरी अॼो की 14 जी रात आई, वरी जिब्रील आयो। जिब्रील ईअं चयो, मुस्तफ़ा ईअं कयो। सुबुह थियो, नबी सी फरमायो जिब्रील ॾे ख़बर, चई ॿियो हिसो बि बख़्शी वियो। चई आख़िरी हिसे जो छा थियो? चई मूंखे ख़बर कोन्हे। वरी जॾहिं 15 जी रात थी, चई मुस्तफ़ा अॼु जेको घुरंदे सो मिलंदई। सुभान अल्लाह। जेको घुरंदे सो मिलंदई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी घरवारी उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा थी फरमाए त कुंतो नाइमतन मअन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुजूर साईं जी घरवारी अम्मा आयशा थी फरमाए अल्लाह जे हबीब सां गॾु आरामी हुयसि। ओचिती मुंहिंजी अखि खुली, छा खणी ॾिसां, बिस्तरो ख़ाली आहे, अल्लाह जो हबीब बिस्तरे ते न आहे। सुभान अल्लाह। बीबी साहब फरमायो फज़नंतो, मूं गुमान कयो, मैं भी मबादा मता ॿिया हरम पाक इन मता महबूब ॾेई विया हुजनि। बीबी साहब फरमायो त ॿिया जेके हरम पाक हा उन्हनि घरनि में आऊं वियसि। मूं पुछा ॻाछा कई, सभिनी हरम पाकनि वारनि चयो त अल्लाह जो हबीब अॼु कोन आयो आहे। अम्मा आयशा फरमायो परेशान थी वियसि त रसूलुल्लाह केॾां वियो? अम्मा आयशा फरमायो आधी रात बीबी पाक दामन जे घर जे दरवाजे ते आयसि। मूं दरवाजो ठुकायो, अंदरां आवाज आयो मईयो धक्के किल बाब। अम्मा आयशा फरमायो अन आयशा तो ज़ौजतो रसूलिल्लाह, ऐं महबूब जी घरन वारी आयशा आहियां। मौला अली दरवाजो खोलियो। हाणे पुछो अम्मा आयशा सोना अली ॾे ख़बर दिलबर मुस्तफ़ा जी। मूं चयो मता ईद जी रात महबूब जी न्याणीअ जे घर में आया हुजनि। चई महबूब साईं असांजे घर कोन आया आहिनि। जॾहिं अम्मा फातिमा आवाज़ ॿुधो त बीबी साहब डोड़ी आई। अम्मा आयशा ख़ैर आहे? चई तुंहिंजे बाबे जे करे आउं परेशान आहियां, या अल्लाह ख़ैर कजां। अम्मा मुंहिंजो बाबा चई मूंसां गॾु आरामी हो, मूंखे ॿुधाई बि कोन, हलियो वियो। तेसि ताईं हसन हुसैन आवाज़ ॿुधो, नंढड़ा डोड़ी आया। अम्मा ॻाल्हि कहिड़ी आहे? तेरे जीजर माई जी मता नंढड़ा बच्चा आहिनि, परेशान थीन। चई बाबा सुम्ही रहो, ख़ैर आहे ख़ैर आहे। चई अम्मा न नंढड़ा आहियूं, सम्झूं सभु कुझु था, ॻाल्हि त असांजे नाने जी पिया करियो, असीं नाना खे ॻोल्हींदासीं। अम्मा आयशा मौला अली हसन हुसैन ॻोल्हीनि पिया नबी साईं। जिते जिते वेंदा उते महबूब ॾिसण में न आया। तेसि ताईं थोरी देरि थी, जन्नतुल बक़िया जो क़ब्रिस्तान आहे, महबूब सजदे में हा। उतां खां हिकिड़ी नूरानी लाट निकिती जेका आसमान ॾांहुं वञी रही हुई। सुभान अल्लाह।
मौला अली फरमायो माज़ा का इल्ला नूर मोहम्मदिन। ओ आयशा, ओ फातिमा, ओ हसन हुसैन गाल बुधो, खुदा न भुलाए मु अली के पक्का तैया नूरानी लाट मुझे दिलबर मोहम्मद जिया। सुभान अल्लाह। हलो तहली उते गोलियूं सब आया जन्नतुल बकिया जे कब्रिस्तान में मुस्तफा सजदे में हो। चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सजदे में सुभान रब्बी अल्लाह कौन पे पढ़े। बेटा ऐसे फरमायो त आसरो अहमद जो औ चितियो भणा चित जित हिया फाटल है बत में अरबी रसंदम उत भी भेली नाहे भित रे शफाअत शफिया करीम जे। सुभान अल्लाह। मिट संदो मुझो ऊंधाई में सोझरो हसर वेल हिसाब जे छड़े की नवी दोम पसारे सॾ कंदो मुझो कोयारो के चिधणी। सुभान अल्लाह। मुझे दिल पर भा अल्लाह अकबर कबीरा, अल्लाह अकबर कबीरा। सजदे में महबूब से छा पे चयो इन तो अज़िबहुम फ़इन्नहुम इबादुक व इन तग़फिर लहुम फ़इन्नक अंतल अज़ीज़ुल हकीम। ऐ अल्लाह मां मुस्तफा जी उम्मत जी पारत थई। ऐ अल्लाह जे कॾहिं उन्हनि खे अज़ाब ॾींदे तॾहिं बि हूंदा तुंहिंजा बाना। सुभान अल्लाह। जे करे बख्शे छड़ी तू त अज़ीज़ुल हकीम आही। मैं वो सजदे में रुलना पे है बेटा ऐसे फरमायो जे रोण सारी झल त सारी रात रोआ धरती सब धुआ लुढ़कन सा लतीफ चवे। सुभान अल्लाह। मैं बसी रोई रहा हा अम्मा फातिमा पंहिंजो मथो मुबारक पंहिंजे बाबे जे गले सां वञी लॻायो। ऐ मुंहिंजा बाबा अम हज़र वही छा वही हाज़िर थी या दुश्मन जो खौफ खतरो आ छाजे लाइ रोई थो। अल्लाह जे हबीब ॾिठो बीबी पाक दामन रोंदी अल्लाह जे हबीब फौरी तौर सजदे मां पेशानी मथे खणी हुजूर साईं फरमायो ओ मुंहिंजी अम्मा फातिमा अॼु अल्लाह जी रहमत वारो दरिया जोश में आ। ओ अम्मा फातिमा अॼु सुम्हण जी राति नाहे ऐं हिते वेही गुनहगार उम्मत के बख्शाया थो। अवी वञी घरनि में वेही मां मुस्तफा जे गुनहगार उम्मत जे लाइ दुआऊं घुरो। सुभान अल्लाह। हाणे माण्हू चवंदा आहिनि कमु थोरो मज़दूरी जाम। दुरूद हिन महीने में जेको हिकिड़ो पढ़े थो उनजो मूं खे सवाब ॿुधायो। नफ़िल पढ़ण जा कई तरीक़ा तव्हांखे आलिम ॿुधाईंदा पर आऊं तव्हांखे अहिड़ो आसान थो ॿुधायां ख़ुदा जो कसम वक़्तु बि थोरो लॻंदो ऐं सवाब खुटंदो ई कोन। सुभान अल्लाह। हदीस पाका हजरत अब्दुल्ला इब्न मसऊद रज़ी अल्लाह ताला अन्हुमा इन हदीस पाक जो रावी आहे। वो फरमाए तो नबी से फरमायो मन सल्ला मिअत रकअतिन फी लैलतिन निस्फ मिन शअबान फयक़रा फी कुल्ल रकअतिन फातिहतल किताब 5 मर्रात अंज़लल्लाहु ताला अलैहि 500,000 मलक मा कुल्ल मलक दफ्तर मिन नूर यक्तुबून सवाबहु इला यौमिल क़ियामा। सुभान अल्लाह। नबी सही फरमायो
तजे मुझे उम्मती शब्बे बरात जी रात पंजा नफिल नफिल बिन रकातन जा होंदा आइन पंजा नफिल यानी 100 रकातों पढ़े किया पढ़े हर रकात में अलहम्द सगोरी 5 दफा पढ़े सुभान अल्लाह। अब अलहम तो याद होंगी ठीक है ना। हर रकात में अलहम्द तवा 5 दफा पढ़ो। बी सूरत जेका के याद हो जे 1 दफो पढ़ो। हाने पिया तो वॾा वज़ीफ़ा आहिनि बाबा यासीन पढ़ो पोइ माण्हुनि वीचारनि खे अलहम्द कुलो अल्लाह कोन थी अचे। आसान तरीक़े तो ॿुधायां अलहम्द सगोरी हर रकात में 5 दफा पढ़ो। याद रखियो हर रकात में 5 दफा पढ़ंदा 5 अथव सवाब गंज रब बि कोन थींदो रंज। सुभान अल्लाह। 100 रकातूं पढ़ो हर रकात में अलहम्द सगोरी 5 दफा पढ़ो। पोइ जॾहिं 100 रकातूं पढ़ी तव्हां सलाम वराईंदा अल्लाह ताला जेके अरबी हूंदा दान हूंदा समझी विया। अल्लाह ताला नबी फरमायो मुझे एड़े उम्मतीअ जे लाइ 5 लख मलाइक हेठ लाईंदो। सुभान अल्लाह। निस्बत ॾिसो 5 दफा अलहम तो पढ़ी न त मलाइक बि 5 लख ईंदा। सुभान अल्लाह। मा कुल मलक हर एक फरिश्ते सां गॾु दफ्तर मिन नूर नूरी फाइल होंदो नूरी दफ्तर होंदो सोन जा कलम होंदा 5 लख मलाइक उन 100 रकातन जो यक्तबून सवाबहु इला यौमिल क़ियामा। नबी फरमायो उन 100 रकातन जो एडो सवाबा जो 5 लख मलाइक क़यामत जे ॾींहं ताईं सवाब लिखंदा रहंदा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मेरा बार दिया ना हाने तवा बेटा ऐसे तने फरमायो तवक्खर ढेरों ढेर पर विहाई दड़वे सिरा किनी विहाए वस कयो वखर वडी वेर किनी घुमदे सैर वखर विकामी वयो। सुभान अल्लाह। पिटाई फरमायो त कतण जी कान करी सुते साईं हड सबाई दई ओचती ईद उघाड़न गड जित सरतियूं कंदई सड तित सिकंदी आसी गारला। सुभान अल्लाह। वहदहू ला शरीक लहू ई विहाइज वी खटी जे हाराई हंद तुंहिंजो ही पाणा चवंदई पी भरे जाम जन्नत जो। सुभान अल्लाह। हाणे जेका मूं आयत सगोरी पढ़ी हुई थोरो हाणे जेके थकी पिया आहियो सत मथे खणो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। माना अंदाज़ो आहे त जीअं महबूब जो जिक्र ॿुधो पिया त इश्क वधे पियो। सुभान अल्लाह। अल्लाह से कुरान में फरमायो व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना। रब कायनात फरमायो हबीबा मोमिन जॾहिं मां अल्लाह जो कुरान ॿुधंदो आहे जीअं जीअं हू कुरान ॿुधंदो वेंदो तीअं ईमान वधंदो वेंदो। सुभान अल्लाह।
तो मुझे दिल पर भा अल्लाह जो वली जो उर्सो उन्हें निस्बत से आयत पढ़ी सोरे पारे सूरत मरियम में आ अल्लाह ताला फरमाया तिलकल जन्नतुल्लती नूरस मिन इबादिना मन कान तकिया। अल्लाह ताला फरमायो ऐ मुझा बानड़ो मुझा उहे बाना जिन दुनिया में तकवा इख्तियार कई परहेज़गारी इख्तियार कई जने क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मां अल्लाह पंहिंजन अहिड़नि नेक बाननि खे जन्नत जो मालिक ऐं वारिस बनाए छॾींदुसि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हेड़ा जवान साईं अहमद जानी जड़ा ये जन्नत जा वारिस हूंदा। सुभान अल्लाह। अव्हां खे ख़बर आहे हे विसारींदा कोन विसारींदा ग़रीबनि खे न विसारींदा ग़रीबनि खे कोन विसारींदा कीअं ओ मुझा दिल बरबा हिकड़ो वीचारो गरीब आ हिकड़ो वीचारो मिस्कीन आ हिकड़ो वीचारो यतीम आ आणियूं ऐं चाड़ियूं उहो वीचारो परेशान आ पर बिदाई फरमायो कंहिंखे बेक न बख़्शी बकरीअ जी कंहिंखे माया बख़्शी मण ई अल्लाह जो कुदरत वारे जो फ़ैसिलो आ। सुभान अल्लाह। पर हिकड़ी ॻाल्हि ज़हन में रखिजो मिस्कीन तू मायूस न थी दुनिया में गरीबन का सबको नफरत हो करे सबको नफरत हो करे कीअं नबी जी हदीस आ तब भले में भली शादी हुआ है जंहिंमें गरीब मिस्कीन खाइनि। सुभान अल्लाह। गंदे में गंदी हुआ शादी आ जंहिंमें अमीर माल जजो खाइनि ऐं सुठो खाइनि गरीबन खे हॾो भत मिले। हिकड़ी ॻाल्हि आहे ॿी ॻाल्हि त ख़ैर ख़ैरात जो हक़दार अमीर माण्हू न आहे इहो पाण पंहिंजी ग़लती आहे पंहिंजो पाण खे वणाइण जे लाइ। कहिड़ा अमीर था अचनि जेके कुल पढ़ी दुआऊं था घुरनि वरी छा ॿुधाईंदा साईं मुंहिंजे मानी में साईं फलाणो मीर साहब आयो MP आयो MNA आयो वज़ीर आयो अड़े जेके दुआ घुरण जी ख़बर कोन हुई के आलिम जी ॻाल्हि कई त फलाणो आलिम आयो न के मौलूदी जी ॻाल्हि कई के नेक निमाज़ी जी ॻाल्हि कई न वॾे माण्हू जे लाइ फलाणो आयो फलाणो आयो फलाणो आयो। मुजादा नबी कहिड़ी दुआ घुरंदो ख़बर अथव अल्लाहुम्मा अहयनी मिस्कीना ऐं अल्लाह जेसि ताईं मां मुस्तफ़ा के दुनिया जे तख़्ते ते ज़िंदा रखी मूंखे मिस्कीन करे ज़िंदा रखजा। सुभान अल्लाह। वअमितनी मिस्कीना जॾहिं मां मुस्तफ़ा के पाण ॾांहुं घुराई मिस्कीन करे घुराई। सुभान अल्लाह। वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन मौला जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थिए त मिस्कीननि जे टोले में मां मुस्तफ़ा जो हशर कजां। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। तव्हांखे ख़बर आहे त नबी साईं इहा दुआ छो घुरी आहे ग़रीबो ॿुधंदा बि ख़ुशि थींदा गरीबाने हालत खुश हूंदा जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो मशर जे मैदान में गॾु थींदासीं 50,000 साल जो ॾिहाड़ो हूंदो उन टाइम ते अल्लाह सी फरमाईंदो ऐ फ़क़ीरो ऐ ग़रीबो ऐ मिस्कीनो तव्हां इन्हनि सिफ़नि खां टुटी जुदा थी मां रब जे वेझा अचो। सुभान अल्लाह। महशर जे मैदान में अल्लाह फ़क़ीरनि खे मिस्कीननि खे चवंदो अचो तव्हां अचो मां अल्लाह जे वेझा थियो। पोइ जॾहिं वेझा थींदा गौर सां ॿुधिजो वेझा थींदा अल्लाह ताला शफ़क़त सां मोहब्बत सां रहमत सां नरमी सां प्यार सां अल्लाह साईं छा चवंदो मुंहिंजा बानड़ो मां रब अवां मां ख़फ़ा कोन हुयसि मां रब अवां मां तंग कोन हुयसि मां रब अवां ते नाराज़ कोन हुयसि हिकड़नि खे मूं लखपति बनाए छॾियो मां अल्लाह अवां खे ग़रीब मिस्कीन करे दुनिया में रायो
तवा जिल्लत वारी जिंदगी गुजारी, तवा दुखी जिंदगी गुजारी। खालिक त सबनी जो आया, मालिक त सबनी जो आया, राज़िक त सबनी जो आया। तवा के मु गरीब मिस्कीन करे दुनिया में रायो ओ अजो के दी जी इज्जत जे लाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वो अल्लाह से उन मिस्कीनन गरीबन के छा चवंदो, ऐ मिस्कीनो गरीबो अज महशर जो मैदान अवां जी जागीर आ जागीर। सुभान अल्लाह। अवी वञो जे अवां के पानी जो गिलास पियारियो हो, जे अवां के मानी खाराई हुई, जे अवां के दवा वठी ॾिनी हुई, जे अवां सां ताउन कयो हो बीमारी सीमारी में, जे कपड़ा वठी ॾिना हा, जे अवां जी इयादत कई हुई, दुख सुख में अवां जो साथी हो, वञो ॻोल्हे उन्हनि खे ॿाह मां वठी जन्नत ॾांहुं वठी वञो। सुभान अल्लाह। मुझा भा चवंदा आहिनि अल्लाह बेटा चवंदा अल्लाह ॾाई मथिया ॾायूं दुख ॾिसनि, मूंसां मूं पेरनि भोराईअ में बाल कया। जेतिरो अमीर जे वटि जेतिरी मिल्कियत हूंदी ओतिरी हुन खां पुछा थींदी, जेको आणींदो ऐं चाढ़ींदो। नबी सिंह फरमायो जॾहिं रब रोज़ी मोकिलींदो आहे त मां अल्लाह शुक्र कंदो आहियां, ओ मां मुस्तफ़ा शुक्र कंदो आहियां। जॾहिं ॿ टे ॾिहाड़े घर में टांडो न ॿरंदो आहे त मां मुस्तफ़ा सब्र कंदो आहियां। सुभान अल्लाह। ऐं जेको शुक्र करे, जेको सब्र करे, शुक्र ऐं सब्र जे करे अल्लाह राज़ी थींदो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह राज़ी थींदो आहे। महबूब साईं जे वक़्त में ॿ घोट कुंवारा, गौर सां ॿुधियो, ॿ घोट कुंवारा, कुंवार अहिड़ी जे धी रात बीबी पाक दामन जे घर जे दरवाजे ते आयसि। मूं दरवाजो ठुकायो, अंदरां आवाज़ आयो मईयो धक्के किल बाब। अम्मा आयशा फरमायो अन आयशा तो ज़ौजतो रसूलिल्लाह, ऐं महबूब जी घरन वारी आयशा आहियां। मौला अली दरवाजो खोलियो, हाणे पुछो अम्मा आयशा सोना अली ॾे ख़बर दिलबर मुस्तफ़ा जी। मूं चयो मतां ईद जी राति महबूब जी न्याणीअ जे घर में आया हुजनि, चई महबूब साईं असांजे घर कोन आया आहिनि। जॾहिं अम्मा फातिमा आवाज़ ॿुधो त बीबी साहब डोड़ी आई। अम्मा आयशा ख़ैर आहे? चई तुंहिंजे बाबे जे करे परेशान आहियां, या अल्लाह ख़ैर कजां। अम्मा मुंहिंजो बाबा चई मूंसां गॾु आरामी हो, मूंखे ॿुधाई बि कोन, हलियो वियो। तेसि ताईं हसन हुसैन आवाज़ ॿुधो, नंढड़ा डोड़ी आया। अम्मा ॻाल्हि कहिड़ी आहे? तेरे जीजर माई जी बता नंढड़ा बच्चा आहिनि परेशान थीन। चई बाबा सुम्ही रहो, ख़ैर आहे ख़ैर आहे। चई अम्मा न नंढड़ा आहियूं, सम्झूं सभु कुझु था, ॻाल्हि त असांजे नानी जी पिया करियो, असीं नाना खे ॻोल्हींदासीं। अम्मा आयशा मौला अली हसन हुसैन ॻोल्हीनि पिया नबी साईं, जिते जिते वेहंदा उते महबूब ॾिसण में न आया। तेसि ताईं थोरी देर थी, जन्नतुल बक़िया जो कब्रिस्तान आ, महबूब सजदे में हा। उतां खां हिकिड़ी नूरानी लाट निकिती जेका आसमान ॾांहुं वञी रही हुई। सुभान अल्लाह। मौला अली फरमायो माज़ाक इल्ला नूर मोहम्मद। ओ आयशा, ओ फातिमा, ओ हसन हुसैन ॻाल्हि ॿुधो, ख़ुदा न भुलाए मूं अलीअ खे पक्का त इहा नूरानी लाट मुंहिंजे दिलबर मोहम्मद जी आहे। सुभान अल्लाह। हलो त हली उते ॻोल्हियूंसि। सब आया जन्नतुल बकिया जे कब्रिस्तान में, मुस्तफ़ा सजदे में हो। चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सजदे में सुभान रब्बी अला कौन पे पढ़े। बेटा ऐसे फरमायो त आसरो अहमद जो औ चितियो भणा चित
जितहिया फाटल है बत में अरबी रसंदम उक्त भी भेली नाहे फित रे शफाअत शफिय करीम जे सुभान अल्लाह मिट संदो मुझो ऊंधाई में सोझरो हसर वेल हिसाब जे छॾे की नवी दोम पसारे सॾ कंदो मुझो कोयारो के धणी सुभान अल्लाह मुझे दिल पर भा अल्लाह अकबर कबीरा अल्लाह अकबर कबीरा सजदे में महबूब से छा पे चयो इन तुअज़्ज़िबहुम फ़इन्नहुम इबादुक व इन तग़फ़िर लहुम फ़इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। ऐ अल्लाह मां मुस्तफ़ा जी उम्मत जी पारत थई। ऐ अल्लाह जे कॾहिं उन्हनि खे अज़ाब ॾींदे तॾहिं बि हूंदा तुंहिंजा बाना। सुभान अल्लाह जे करे बख्शे छड़ी तू त अज़ीज़ुल हकीम आही। महबूब सजदे में रुलना पे है बेटा ऐसे ही फरमायो जे रोण सारी झल त सारी रात रोआ धरती सब धुआं लुढ़कन सा लतीफ चवे। सुभान अल्लाह मैं बसी रोई रहा हा अम्मा फातिमा पंहिंजो मथो मुबारक पंहिंजे बाबे जे गले सां वञी लॻायो। ऐं मुंहिंजा बाबा अम हज़र वही छा वही हाज़िर थी आ या दुश्मन जो खौफ खतरो आ छाजे लाइ रोई थो। अल्लाह जे हबीब ॾिठो बीबी पाक दामन रोंदी अल्लाह जे हबीब फौरी तौर सजदे मां पेशानी मथे खणी हुजूर साईं फरमायो ओ मुंहिंजी अम्मा फातिमा अॼु अल्लाह जी रहमत वारो दरिया जोश में आ। ओ अम्मा फातिमा अॼु सुम्हण जी रात नाहे ऐं हिते वेही गुनहगार उम्मत के बख्शाया थो। अवी वञी घरनि में वेही मां मुस्तफ़ा जे गुनहगार उम्मत जे लाइ दुआऊं घुरो। सुभान अल्लाह हाणे माण्हू चवंदा आहिनि कमु थोरो मज़दूरी जाम। दुरूद हिन महीने में जेको हिकिड़ो पढ़े थो उनजो मूं खे सवाब ॿुधायो। नफ़िल पढ़ण जा कई तरीक़ा तव्हांखे आलिम ॿुधाईंदा पर आऊं तव्हांखे अहिड़ो आसान थो ॿुधायां ख़ुदा जो कसम वक़्त बि थोरो लॻंदो ऐं सवाब खुटंदो ई कोन। सुभान अल्लाह हदीस पाका हजरत अब्दुल्ला इब्न मसऊद रदी अल्लाह ताला अन्हुमा इन हदीस पाक जो रावी आहे। वो फरमाए तो नबी से फरमायो मन सल्ला मिअत रकअतिन फी लैलतिन निस्फ मिन शअबान फयक़रा फी कुल्ल रकअतिन फातिहतल किताब 5 मर्रात अंज़लल्लाहु तआला अलैहि 500 अल्फ मलक मा कुल्ल मलक दफ्तर मिन नूर यक्तुबून सवाबहु इला यौमिल क़ियामह। सुभान अल्लाह नबी सही फरमायो तजे मुझे उम्मती शब्बे बरात जी रात 50 नफिल 2 रकातन जा हूंदा आहिनि। 50 नफिल यानी 100 रकातूं पढ़े। कीअं पढ़े? हर रकात में अलहम्द सगोरी 5 दफ़ा पढ़े। सुभान अल्लाह अब अलम तो याद होंगी ठीक है ना। हर रकात में अलहम्द तवा 5 दफ़ा पढ़ो। बी सूरत जेका के याद हो जे 1 दफ़ो पढ़ो। हाणे पिया तो वॾा वज़ीफ़ा आहिनि बाबा यासीन पढ़ो पोइ माण्हुनि वीचारनि खे अलहम्द कुलो अल्लाह कोन थी अचे। आसान तरीक़ो तो ॿुधायां
अलहम्द सगोरी हर रकात में 5 दफा पढ़ो। याद रखियो, हर रकात में 5 दफा पढ़ंदा 5 अथव सवाब गंज रब बि कोन थींदो रंज। सुभान अल्लाह। 100 रकातूं पढ़ो, हर रकात में अलहम्द सगोरी 5 दफा पढ़ो। पोइ जॾहिं 100 रकातूं पढ़ी तव्हां सलाम वराईंदा, अल्लाह ताला जेके अरबी हूंदा दान हूंदा समझी विया। अल्लाह ताला नबी फरमायो मुझे अहिड़े उम्मतीअ जे लाइ 5 लख मलाइक हेठि लाहींदो। सुभान अल्लाह। निस्बत ॾिसो, 5 दफ़ा अलम तो पढ़ी न त मलाइक बि 5 लख ईंदा। सुभान अल्लाह। मा कुल मलक हर एक फरिश्ते सां गॾु दफ्तर मिन नूर, नूरी फाइल हूंदो, नूरी दफ्तर हूंदो, सोन जा कलम हूंदा। 5 लख मलाइक उन 100 रकातुनि जो यक्तबून सवाबहु इला यौमिल क़ियामा। नबी फरमायो उन 100 रकातुनि जो एॾो सवाब आ जो 5 लख मलाइक क़यामत जे ॾींहं ताईं सवाब लिखंदा रहंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेड़ा पार थी विया न। हाणे तव्हां पिटाई सही तॾहिं फरमायो तवखर ढेरों ढेर पर विहाई दड़ वेसरा किनी विहाए वस कयो वखर वॾी वेर किनी घुमंदे सैर वखर विकामी वयो। सुभान अल्लाह। पिटाई फरमायो त कतण जी कान करी सुते साईं हड सभा ईंदई ओचती ईद उघाड़न गॾु जित सरतियूं कंदई सॾ तित सिकंदी आसीं गारला। सुभान अल्लाह। वहदहू ला शरीक लहू ई विहाइज वी खटी जे हाराई हंद तुंहिंजो ही पाणा चवंदई पी भरे जाम जन्नत जो। सुभान अल्लाह। हाणे जेका मूं आयत सगोरी पढ़ी हुई थोरो हाणे जेके थकी पिया आहियो सत मथे खणो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। माना अंदाज़ो आहे त जीअं महबूब जो ज़िक्र ॿुधो पिया त इश्क वधे वियो। सुभान अल्लाह। अल्लाह से कुरान में फरमायो व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना। रब कायनात फरमायो हबीबा मोमिन जॾहिं मां अल्लाह जो कुरान ॿुधंदो आहे जीअं जीअं हू कुरान ॿुधंदो वेंदो तीअं ईमान वधंदो वेंदो। सुभान अल्लाह। तो मुझे दिल पर भा अल्लाह जो वलीअ जो उर्सो उन निस्बत सां मूं आयत पढ़ी 16 पारे सूरत मरियम में आ। अल्लाह ताला फरमायो तिलकल जन्नतुल लती नूरस मिन इबादिना मन कान तकिया। अल्लाह ताला फरमायो ऐ मुझा बानड़ो मुझा उहे बाना जिन दुनिया में तकवा इख्तियार कई परहेज़गारी इख्तियार कई जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मां अल्लाह पंहिंजनि अहिड़नि नेक बाननि खे जन्नत जो मालिक ऐं वारिस बनाए छॾींदुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
ओ हेड़ा जवान साईं अहमद जानी जड़ा ये जन्नत जा वारिस हुंदा। सुभान अल्लाह। अवां के खबर आ ये विसारींदा कोन विसारींदा गरीबन के न विसारींदा गरीबन के कोन विसारींदा कीअं ओ मुझा दिल बरबा हिकड़ो वीचारो गरीबा हिकड़ो वीचारो मिस्कीना हिकड़ो वीचारो यतीमा आणियो ऐं चाड़ियो उहो वीचारो परेशान पर बिदाई फरमायो के बेक न बख्शी बकरीअ जी के माया बख्शी मण ई अल्लाह जो कुदरत वारे जो फैसलो आ। सुभान अल्लाह। पर हिकड़ी गाल ज़हन में रखजो मिस्कीन तू मायूस न थी दुनिया में गरीबन का सबको नफरत हो करे सबको नफरत हो करे किया नबी जी हदीसा तब भल्ले में भली शादी हुआ है जैमें गरीब मिस्कीन खाए न। सुभान अल्लाह। गंदे में गंदी हुआ शादी है जैमें अमीर माल जजो खाए न ऐं सुठो खाइन गरीबन के हॾो भत मिले। हिकड़ी गाल ॿी गाल त ख़ैर ख़ैरात जो हक़दार अमीर माण्हू न आहे इहो पाण पंहिंजी ग़लती आहे पंहिंजो पाण खे वणाइण जे लाइ। कहिड़ा अमीर था अचनि जेके कुल पड़ी दुआऊं था घुरनि वरी छा ॿुधाईंदासीं मुंहिंजे मानी में साईं फलाणो मीर साहब आयो MP आयो MNA आयो वज़ीर आयो अड़े जेके दुआ घुरण जी ख़बर कोन हुई के आलिम जी गाल कई तो फलाणो आलिम आयो न के मौलूदी जी गाल कई के नेक नमाज़ी जी गाल कई न वॾे माण्हू जे लाइ फलाणो आयो फलाणो आयो फलाणो आयो मुंहिंजा त नबी कहिड़ी दुआ घुरंदो ख़बर अथव अल्लाहुम्मा अहयनी मिस्कीना ऐं अल्लाह जेस ताईं मां मुस्तफ़ा के दुनिया जे तख्ते ते ज़िंदा रखी मूंखे मिस्कीन करे ज़िंदा रखजा। सुभान अल्लाह। व अमितनी मिस्कीना जॾहिं मां मुस्तफ़ा के पाण ॾांहुं घुराई मिस्कीन करे घुराई सुभान अल्लाह। वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन मौला जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थिए त मिस्कीननि जे टोले में मां मुस्तफ़ा जो हशर कजां। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अव्हांखे ख़बर आहे त नबी साईं इहा दुआ छो घुरी आहे ग़रीबो ॿुधंदा बि ख़ुशि थींदा अमीर गरीबाने हालत खुश हूंदा जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो मशर जे मैदान में गॾु थींदासीं 50,000 साल जो ॾिहाड़ो हूंदो उन टाइम ते अल्लाह सी फरमाईंदो ऐं फ़क़ीरो ऐं फ़क़ीरो ऐं ग़रीबो ऐं मिस्कीनो तव्हां इन्हनि सिफ़न खां टुटी जुदा थी मां रब जे वेझा अचो। सुभान अल्लाह। महशर जे मैदान में अल्लाह फ़क़ीरनि खे मिस्कीननि खे चवंदो अचो तव्हां अचो मां अल्लाह जे वेझा थियो। पोइ जॾहिं वेझा थींदा गौर सां ॿुधिजो वेझा थींदा अल्लाह ताला शफ़क़त सां मोहब्बत सां रहमत सां नरमी सां प्यार सां अल्लाह साईं छा चवंदो मुंहिंजा बानड़ो मां रब अवां मां ख़फ़ा कोन हुयसि मां रब अवां मां तंग कोन हुयसि मां रब अवां ते नाराज़ कोन हुयसि हिकड़नि खे मूं लखपति बनाए छॾियो मां अल्लाह अवां के गरीब मिस्कीन करे दुनिया में रायो तव्हां ज़िल्लत वारी ज़िंदगी गुज़ारी तव्हां ॾुखी ज़िंदगी गुज़ारी ख़ालिक त सभिनी जो आहियां मालिक त सभिनी जो आहियां राज़िक त सभिनी जो आहियां तव्हां के मूं गरीब मिस्कीन करे दुनिया में रायो ओ अजो के ॾींहं जी इज्जत जे लाइ। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। पोइ अल्लाह साईं उन मिस्कीननि ग़रीबनि खे छा चवंदो ऐं मिस्कीनो ग़रीबो अॼु महशर जो मैदान अव्हां जी जागीर आहे जागीर। सुभान अल्लाह। अवी वञो जे अव्हां खे पाणीअ जो गिलास पीआरियो हो जे अव्हां खे मानी खाराई हुई जे अव्हां खे दवा वठी ॾिनी हुई जे अव्हां
सा तावुन कयो हो बीमारी सीमारी में जे कपड़ा वठी ॾिना हा जे अवां जी इयादत कई हुई दुख सुख में अवां जो साथी हो वञो ॻोल्हे उन्हनि खे ॿाह मां वठी जन्नत ॾांहुं वठी वञो सुभान अल्लाह मुंहिंजा भाउ चवंदा आहिनि अलाह बेटा चवंदा अलाह ॾाई मथियां ॾायूं ॾुख ॾिसनि मूंसां मूं पेरनि भोराईअ में बाल कया जेतिरो अमीर जे वटि जेतिरी मिल्कियत हूंदी ओतिरी हुन खां पुछा थींदी जेको आणींदो ऐं चाढ़ींदो नबी सिंह फरमायो जॾहिं रब रोज़ी मोकिलींदो आहे त मां अल्लाह शुक्र कंदो आहियां ओ मां मुस्तफा शुक्र कंदो आहियां जॾहिं ॿ टे ॾिहाड़े घर में टांडो न भरंदो आहे त मां मुस्तफा सब्र कंदो आहियां सुभान अल्लाह ऐं जेको शुक्र करे जेको सब्र करे शुक्र ऐं सब्र जे करे अल्लाह राज़ी थींदो आहे सुभान अल्लाह अल्लाह राज़ी थींदो आहे महबूब साईं जे वक़्त में ॿ घोट कुंवारा गौर सां ॿुधियो ॿ घोट कुंवारा कुंवार अहिड़ी जहिड़ी पी ॾिठो त मूं ते ॿार आहे इन नाबीन खे ॾियां ॿार लाहियां न्याणी जो हुनखे मिली कोन थे हुनखां के वरती कोन थे सौदो ठही वियो निकाह थियो हिकु ॿ टे रातूं गुज़रियूं हू त नाबीन वीचारो माई छा चयो हुन नाबीन खे चई नाबीन कोन चई माना ऐं घर वारा ओ घोट तोखे लख लख मुबारक हुजनि अल्लाह तोखे अहिड़ी कुंवार ॾिनी आहे अहिड़ी जंहिंजा चप गुलाब जे गुल जहिड़ा चप जहिड़ियूं थर जूं बिटियूं हुअसि चप हुन माई जा थुल्हा नंद वॾास कारे रंग जी पर हू त नाबीन हो न चई जंहिंजा चप गुलाब जे गुल जहिड़ा ॾंद मोतियुनि जी कतार अल्लाह तोखे अहिड़ी हसीन जमील औरत ॾिनी आहे हू नाबीन मार करे वेठो हिकिड़े ॾींहुं चई ॿिए ॾींहुं चई टे ॾींहुं चई मायुनि में आदत हूंदी चई मुआ ख़ुशि कोन थो थी ॻाल्हाई कोन थो त माई चयो छॾ खणी तंग न कर चई न ॻाल्हाए चई ॻाल्हि ॿुध तूं पंहिंजी जहिड़ी वाखाण पई करी अहिड़ी सोणी हुजी आहे सॼा मरी कोन विया जो मूं अंधे जे कंध में लॻी वई सॼा मरी कोन विया जो मुंहिंजे कंध में लॻी वई अहिड़ी त तूं सोणी कोन्हे मूंखे ख़बर आहे ख़बर मूंखे पइजी वई आहे मूंखे ख़बर पइजी वई आहे तूं भले खणी केतिरियूं ॻाल्हियूं कर त मुजादार त कॾहिं कॾहिं ईअं थी वेंदो आहे माण्हू चवंदा था जोड़ा आसमान ते था ठहनि पर किन्ही जा न ज़मीन ते न आसमान ते जोड़ा आसमान ते वो क़बूल है जोड़ा आसमान ते ठहनि था पर कहिड़ा जिन जो न आसमान न ज़मीन विच में टंगिया पइनि हाणे हू घोट जेको न उहो कारे रंग जो घोट कारे रंग जो ऐं माई ॾाढी सुहिणी हुई नबी साईं ॿिन्ही खे चयो घोट कुंवार खे ऐं ॿई जन्नती आहियो सुभान अल्लाह वो हैरान थी विया साहबी सगुर या रसूल अल्लाह कीअं नबी साईं फरमायो ऐं घोट तूं पंहिंजो रंग ॾिस वरी पंहिंजी घरवारी जो रंग ॾिस तूं ख़ुदा जो शुक्र कर कारे रंग जो थी करे अल्लाह तोखे अहिड़ी हूर ॾिनी आहे सुभान अल्लाह अल्लाह तोखे अहिड़ी हूर ॾिनी आहे तूं ख़ुदा जो शुक्र कर ऐं माई हिन सब्र कयो आहे जो हेड़े हसीन जमील खे कारो मुड़ुस मिलियो आहे पर ही सब्र करियो वेठी आहे माई सब्र कयो आहे तो अल्लाह जो शुक्र कयो आहे हाणे अवां ॿिन्ही सब्र ऐं शुक्र कयो आहे मां मुस्तफा ॿिन्ही खे जन्नत जी मुबारक थो ॾियां सुभान अल्लाह त मुजादा नबी साईं फरमाईंदा हा अल्लाह जेका रोज़ी मोकिले अल्लाह जी रोज़ी ते राज़ी रहो नाराज़ न थो त अल्लाह सां ते नाराज़ आहे न अल्लाह रोज़ी जो ज़िम्मो खयो आहे बेटा से फरमायो
जिनी दाद न बिज तिनी पुण तो आसरो पोए उभारी सिज अवल दी उन्हनि खे सुभान अल्लाह रिज़्क़ जो ज़िम्मो अल्लाह खयो आ अल्लाह ख़ालिक आ अल्लाह राज़िक़ आ रोज़ी ॾियण वारो आ वमा मिन दाबतिन फिल अर्दि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा सुभान अल्लाह हर शइ जेका ज़मीन ते हले थी उन जी रोज़ीअ जो ज़िम्मो अल्लाह खयो आ तव्हां हिन कामिल वलीअ जी जेका ही खैर खैरात कई आ सदको कयो आ अवां खे ख़बर आ मुस्तफा फरमायो सदको असदका तो तुतफो गज़ब रब सदके में एडी ताकत आ जो अल्लाह जे गज़ब के भी सदको थदो करे छडींदो आ सुभान अल्लाह ही खैर खैरात ना है ही लंगर खैर खैरात ना है बियो छा है अल्लाह ताला पानी जे मथा जरे पंहिंजो अर्श पैदा कयो अर्श लुडण लगो अल्लाह ताला अर्श ते लिखो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सुभान अल्लाह त ताकत अर्श के मिली हेठ पानी हो पर अल्लाह जो अर्श भी रहो सुभान अल्लाह हेठ पानी हो अल्लाह जमीन के पानी जे मथा विछायो हेठ पानी मथे जमीन जमीन धुबण लगी जमीन धुबण लगी अल्लाह ताला मलाइकन के हुक्म कयो मलाइको जमीन धुबे पे जमीन के बियारियो मौला कीअं बियारियो अल्लाह सी फरमायो जमीन जे मथा जबल रखो जबल वैलल जिबाल कैफ नुसिबत जबल रखिया विया जमीन बी रही मलाइकन सगोरन अर्ज कयो या अल्लाह हेडी वडी जमीन जबल त किथे किथे आहिनि जबल वॾा ताक़तवर आहिनि ऐ अल्लाह जबलन खां बि वधीक का ताक़तवर शइ तो पैदा कई आ अल्लाह फरमायो मलाइको हा या अल्लाह उहा कहिड़ी शइ आ अल्लाह फरमायो जबलन खां वधीक ताक़तवर मां अल्लाह लोह पैदा कयो आ सुभान अल्लाह लोह जे मुतरके से माण्हू पत्थर टोड़ींदा आहिनि न या अल्लाह लोह खां बि वधीक तो ताक़तवर शइ कहिड़ी पैदा कई आ अल्लाह फरमायो लोह खां वधीक मां अल्लाह जेका ताक़तवर शइ पैदा कई आ उहा बाहि आ ऐं अल्लाह बाहि खां वधीक ताक़तवर शइ कहिड़ी आ अल्लाह ताला फरमायो उहो पाणी आ ऐं अल्लाह पाणीअ खां वधीक ताक़तवर शइ कहिड़ी आ अल्लाह फरमायो उहा हवा आहे ऐं अल्लाह हवा खां बि वधीक का ताक़तवर शइ आहे अल्लाह सी फरमायो हाओ मलाइकन चयो या अल्लाह उहा कहिड़ी शइ आ अल्लाह फरमायो खैर खैरात सुभान अल्लाह सदको खैर खैरात केॾो तूफ़ान हुजे केॾी आफ़त हुजे केॾी मुसीबत हुजे आफ़त शामत हुजे तूफ़ान हुजे तव्हां सदको करियो तव्हां खैर खैरात करियो अल्लाह ताला खैर खैरात जे करे अल्लाह आफ़तूं ऐं शामतूं टारे छॾींदो आहे सुभान अल्लाह हज़रत ईसा जे वक़्त में हिकिड़ो धोबी हो धोबी उन में हिकिड़ी आदत ख़राब हुई कहिड़ी आदत ख़राब हुयसि माण्हुनि जा कपिड़ा चोरी कंदो हो कपिड़ा मटाईंदो हो कपिड़ा लेट सां ॾींदो हो ॿियो हुन में मर्ज़ इहो हो ॻोठ जे भरिसां वॾो तलाउ हूंदो हो माण्हू पीअण जो पाणी भरे ईंदा हुआ ही कपिड़ा खणी उते वञी धोईंदो हो ॻोठाणनि बार बार उन धोबी खे चयो अदा पीअण जो पाणी तां भरींदा आहियूं कपिड़ो को पाक आहे को पलीत आहे मेहरबानी करे हिते कपिड़ा न धोंदो कर हू वॾनि माण्हुनि जो को माण्हू हो माण्हुनि ज़ोर लॻायो पर वीचारा माण्हू मजबूर बेवस लाचार थी विया धोबी हुननि खां ॾाढो थी वियो हज़रत ईसा जो दौर हुयो सवे माण्हू हज़रत ईसा वटि विया रोई पिया अर्ज़ करण लॻा ऐं सोना ईसा हिन मां धोबी मां असांजी जान छॾा हज़रत ईसा दुआ घुरी चई तव्हां परवाह न करियो ऐं दुआ थो करियां अल्लाह कंदो शाम खां अॻु में हिन जो कमु पूरो थी वेंदो सुभान अल्लाह हज़रत ईसा चयो या अल्लाह कारे नांग जे हथां हिन जो मौत कर
ऐं धोबी छा कंदो सुबुह जो सवेरे कपिड़ा खणी वेंदो कपिड़ा धो सॼो ॾींहुं लॻंदोसि टे उफराटा पचाए रूमाल में ॿधी पाण सां गॾु खणी वियो मानी उते रखी हाणे कपिड़ा धोए पियो ओ मुंहिंजा अदा भर में जबल आहे उन जबल में को फ़क़ीर अल्लाह वारो हो लिकी इबादत कंदो हो कॾहिं कहिड़े ॻोठ वारो कॾहिं कहिड़े ॻोठ वारो कॾहिं को मानी आणींदो हो कॾहिं को मानी आणींदो हो ॿ टे ॾिहाड़ा थी विया मानी खाइण वारा थकी पिया या अल्लाह जाने ॿियो को सबबु हुयो आख़िर इंसान आहे उनखे पाणीअ जी ज़रूरत हूंदी आहे खाधे पीते जी ज़रूरत हूंदी आहे जबल खां हेठि लथो ओ मुंहिंजा अदा जी बीबी हाजरा लथी त ॻोल्हिया वञी सफ़ा मरवे ते ढोड़ा पाणी मिले नंढड़े इस्माइल अहिड़े तरीक़े सां अल्लाह जो वली हेठि लथो को ईंदड़ वींदड़ काफ़िलो हुजे पाणीअ जी लप को मानी मिले जान बचे ही वीचारो आयो धोबी के चई अदा ऐं 3 ॾींहंनि जो बुखायल आहियां खुदा जे वास्ते को मानी जो गिरा हुजे मूंखे खाराए धोबी आयो रूमाल खोली बुखायल माण्हुनि जो चेहरो ई पधरो मानी खणी ॾिनई हुन मानी खाई ची गफ़र अल्लाहु लक अल्लाह साईं तोखे बख़्शे जॾहिं सुठी दुआ कई चई यार भाया तो तूं बुखायल ॿी मानी खाईंदे चई हो हिन ॿी मानी खाधी चई अल्लाह हिन जी उमिरि में बरकत अता फरमा वरी टी मानी ॾिनई टी मानी खाई हिन ढो कयो चई अल्लाह हिन ते ईंदड़ आफ़त टारे छॾ सुभान अल्लाह ही कपड़ा धोई तैयार थी हड़ोटी ॿधी शाम जो लुॾंदो कुॾंदो पियो अचे माण्हू सभु हैरान पड़े अल्लाह जो नबी असां सां वाइदो कई जो शाम जो कमु लही वेंदो ही त जीअरो पियो अचे पाण अॻ खां वधीक मस्तियूं कंदो पियो अचे दौड़ी विया हज़रत ईसा वटि सोना ईसा ही छा आहे ची कोन मो चईसि कोन मो ची वठी अचोसि उनखे वठी अची हज़रत ईसा पियो सॾे अल्लाह जो नबी हो इहो ची हड़ोठी लाहे हड़ोठी लाथई ची पेरी मूंखे ॿुधाए तो अॼु को नेकी जो कमु कयो आहे क़िबला साईं मूं न निमाज़ पढ़ी आहे न क़ुरान जी तिलावत कई मूं हिकिड़ी नेकी कई मूं पंहिंजे लाइ घरां मानियूं टे तयारु करायूं छो जो सॼो ॾींहुं मूंखे कपिड़नि धोइण ते लॻी वेंदो हो हिकिड़ो फ़क़ीर दुर्वेश अल्लाह वारो आयो बुखायल हो मूं पंहिंजे लाइ तयारु करायल टे उफराटा टे मानियूं राहे मौला में अल्लाह जे नाले ते फ़क़ीर खे ॾेई छॾियूं सुभान अल्लाह चई हड़ोटी खोलियूं त कारो नांग असील अंदर वेठो सन त उनखे लोही लगाम लॻो पियो आहे हज़रत ईसा फरमायो ऐं नांग कम कोन कयई ऐं नांग तोखे कंहिं मोकिलियो नांग ॻाल्हाए न पियो सघे लोही लगाम लॻलसि चई साईं तुंहिंजी दुआ सां त रब मूंखे मोकिलियो चई मुंहिंजी दुआ सां आए बि सही पर तो कम कोन कयो चई साईं कम छा करियां हिन अल्लाह जी राह में ख़ैर ख़ैरात कई सदको कयई अल्लाह मलाइक खे मोकिलियो मलाइक जे हथ में लोही लगाम ॾिस आरो पार लोही लगाम लगाए वियो आहे मुंहिंजी ज़ुबान बि बंदा डंग बि बंदा कीअं हिनखे डंगियां सुभान अल्लाह असदक़तु तरुद्दुल बला नबी से फरमायो सदको बला वबा आफत शामत के टारींदो आहे मुंहिंजा अदा जुआउनि में शराबनि में बुराई जे कमनि में सवे हज़ारे लुटाए छॾींदा आहियूं मुंहिंजा दिल भर भाउ जेकॾहिं कारे ख़ैर में नेकी जे कम में मिसाल तव्हां हिकु कामिल वलीअ जो ही मक़बरो ठारायो न मक़बरो ही तव्हां भलो कमु कयो आहे इंशाअल्लाह इहो फज़ूल ख़र्च न आहे इहो अल्लाह वारे जो तव्हां ते हक़ हो तव्हां हक़ अदा कयो आहे सुभान अल्लाह छाजे करे अबाजी ॼञ हूंदी आहे न ॼञ त ॼञ में जेको घोट हूंदो आहे उनखे सींगारबो आहे
इहे न त कब्रिस्तान में जेको अल्लाह जो वली आहे समझो वो घोट आहे उनखे सिंगारण खपे जेको परे खां अचे उनखे ख़बर त पवे हिन कब्रिस्तान में अल्लाह जो वली ही आहे सुभान अल्लाह छो जो नबी जी हदीस आहे इदफनु मौताकुम इंदल क़ौमि सालिहीन मुस्तफ़ा फरमायो आहे पंहिंजनि मरी वियलनि खे अल्लाह वारनि जे पाड़े में दफ़न करियो सुभान अल्लाह पंहिंजनि मरी वियलनि खे अल्लाह वारनि जे पाड़े में दफ़न करियो हुजूर साईं खां पुछे या रसूल अल्लाह फ़ाइदो थिए थो पाण फरमायूं जी दुनिया में माण्हू मुड़ुस माण्हू जे पाड़े में वेह थो फ़ाइदो थो मिले ये मरी वञण खां पोइ अल्लाह वारे जे पाड़े में वेह थो अल्लाह वारे ते जॾहिं रहमत वसंदी आहे उन जे सदके पूरे कब्रिस्तान जे मथां रहमत वसी ईंदी आहे सुभान अल्लाह तव्हां इन ॻोठ वारनि इन सोणे सैयद सगोरे सई अहमद जानी बादशाह रहमतुल्लाह अलैह जो अहिड़ो बहितरीन रोज़ो मुबारक कुब्बो मुबारक ठारायो आहे इंशाअल्लाह तव्हां अल्लाह जे वलीअ जी ग़ुलामी इख्तियार कई आहे अल्लाह जे वलीअ जी ये तव्हां ख़िदमत कई आहे इहा रायगान नाहे तव्हां अल्लाह वारनि सां मुहबत कई आहे अल्लाह वारनि जी मुहबत जो ही अंदाज़ आहे तव्हां हेॾो अज़ीम ॾिहाड़ो मल्हायो आहे जमे गफ़ीर आहे हेॾी ख़ल्क़ ख़ुदा जी आई आहे तव्हां सभई इन लाइ आया आहियो त यार हलो ॿियनि जे प्रोग्रामनि में ॿियनि जी दावतनि में हलूं था अॼु हलो अॼु सोणे सैयद अहमद जानी जी दावत आहे हलो उन जी दावत में शरीक थी अचो सुभान अल्लाह त मीज़बान इहो अथव सोणो पाण आहियूं महिमान ठीक है बा पाण आहियूं दावतूं प्रोग्राम इन जो आन जो आहे पाण इन जी दावत ते लबे करे आया आहियूं घोट इहो आहे मुर्शिद इहो आहे वली इहो आहे कामिल इहो आहे आरिफ इहो आहे आबिद इहो आहे ज़ाहिद इहो आहे मुत्तकी इहो आहे जन्नत जो धणी इहो आहे जन्नत जो मालिक इहो आहे जन्नत जो वारिस इहो आहे अल्लाह वारनि जी ख़िदमत करियो अल्लाह वारनि जो अदब करियो ऐं बेअदबी कब्रिस्तान जी न करियो मुंहिंजा दिलि पर भाउ माण्हू क़ब्र ओरांगींदा आहिनि मना आहे क़ब्र जे मथां जुती सां हलणो न आहे कब्रिस्तान में अचो जुती लाहियो हा जेकॾहिं काढ़ो आहे गर्मी आहे कलर आहे पेर सड़े थो कंडा आहिनि पत्थर आहिनि त पोइ तव्हां जुती लाहियो शरीयत में इजाज़त आहे बाक़ी हू हुक्म न आहे नबी साईं पंहिंजी हयाती में सहाबा किरामन खे बि जुतियूं लाराए छॾियूं ऐं अॼु हाल छा आहे ख़ुदा जो कसम मूंखे ॾुख थो थिए जनाज़ो निमाज़ पिया पढ़ूं जनाज़ो उन में माण्हू जुतनि सां पिया निमाज़ पढ़ण वारा ॾिठा हूंदा ॻाल्हायो बाबा ॻाल्हायो माण्हू जुतियुनि सां वरी छा चवंदा साईं असांजी जुती पाक आहे हिकिड़े माण्हू मूंखे ज़िद कयो ठीक मोली साहिब खे ॻाल्हि मञणी कोन्हे चईसीं मुंहिंजी जुती पाक आहे मुंहिंजो फिरंदे कोन चई जुती पाक आहे अड़े मुंहिंजो पाणी खणी अचो गिलास जो हिन जी जुती आउं विझां थो पाणीअ में पाक जुती पाक आहे त पाणी बि पाक आहे पाणी पीअंदे चई उहो पाणी कोन पीअंदुसि छो मूं हुनखे चयो मुंहिंजो तुंहिंजी जुती पाक आहे मुंहिंजो हज़रत मूसा कलीमुल्लाह जॾहिं पाक वादी ते छा हज़रत मूसा जी जुती पलीत हुई अल्लाह चयो फखला नालाइका इन्नका बिल वादिल मुक़द्दस तुवा ऐ मूसा कलीमुल्लाह पाक वादी ते बीठो आई रब सां ॻाल्हाई पियो जुती लाहे पोइ मूं रब सां ॻाल्हाए सुभान अल्लाह अल्लाह जे नबी जी जुती पलीत हुई जुती पोइ बि जुती आहे पर कुर्बान वञा महबूब मेराज ते विया जुती समेत विया सुभान अल्लाह जॾहिं अल्लाह जे अर्श जे वेझो आया मुस्तफ़ा जुती लाहे जो इरादो कयो अल्लाह ताला फरमायो अल्लाह तखलाना अलैक या हबीबी ओ मुझा महबूब जुती मुबारक न लाहे सुभान अल्लाह या अल्लाह मूंखे हज़रत मूसा जी ॻाल्हि यादि आई आहे अल्लाह से फरमायो हू मूसा हो तू मुस्तफ़ा हू पाणे ईंदो हो तू पाणे कोन आयो ऐं असीं तोखे घुराए वठी आया आहियूं सुभान अल्लाह तू 1.25 लखनि ॿिनि जो सरदार आहीं हू कलीमुल्लाह आहे तू हबीबुल्लाह आहीं सुभान अल्लाह
तव्हां ॾिठो हूंदो रबिउल अव्वल जे महीने में बाबा जेके नाले मुबारक जी तस्वीर हूंदी आहे न झंडनि में, पोइ वरी ठोड़ुनि खे ॾुखी लॻंदी आहे। चवंदा हाणो अलाह जे घर जे मथां झंडो हुयो अथव, उन झंडे में जुती में ज़ुल्म, अलाह जे घर ते बि जुती। अरे मूं चयो चरिया हू जा पाइन पेर में ते जुती न जेही। अरे या त मुस्तफ़ा जी नाले मुबारक जो नक्शा अक्सा तस्वीर पर मेराज जी रात ओरिजिनल असल जुती मुबारक सा मुस्तफ़ा अर्श मुअल्ला ते वयो। तुझो बैतुल मुक़द्दस हेठ हो, बैतुल्लाह हेठ हो, मस्जिद हराम हेठ हुई, बैतुल मामूर हेठ हो, पूरी खुदाई हेठ हुई, अर्श मुअल्ला हेठ हो, ला मकान हेठ हो, मोहम्मद जी जुती मथे हुई। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी। मुझा दिल पर भा हे वरी हला था कन, हे वरी एतराज था कन, कुछ कोने हक हक, बातिल बातिला, सच सच्चा, कूड़ कूड़ा। असां ते इल्जाम अवी कबर पुरस्तयो, अवी बुत पुरस्तयो, अवी बिदातू था करियो। असां वटि न बिदाता न असां कबर पुरस्तयो, असां अल्लाह पुरस्तायूं। असी इबादत अल्लाह जी कंदा आहियूं, इताअत रसूलुल्लाह जी कंदा आहियूं। सुभान अल्लाह। असां ते इल्जाम आहे अहले सुन्नत वल जमात जे हक़ानियत जो, अहले सुन्नत वल जमात जे सच्चे हुजण जो ॿियो वॾो सबूत इहो अथव जेका सवेरे मूं ॻाल्हि कई। अल्लाह जो कसम मूं वटि लाइन लॻल आहे, लाइन मां खे ॿुधायां। ओ महबूब साईं खां वठी, पंजनि तरनि खां वठी, चइनि यारनि खां वठी, सहाबिन खां वठी, ताबिईन खां वठी, तबा ताबिईन खां वठी, औलिया कामिलीन खां वठी, आरिफीन आबिदीन खां वठी, महबूब सुब्हानी, खुतब रब्बानी, गौस समदानी, शहबाज लामकानी, मुर्शिद हक्कानी, पीरान पीर, मोहिउद्दीन मीर, दिलबर दस्तगीर, गौस आजम जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां वठी जेके औलिया किराम आया आहिनि, खुदा जो कसम सभई अहले सुन्नत वल जमात वारा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तो साबित करे मूंखे ॾे असांजो अक़ीदो उन्हनि जे अक़ीदे सां मिले थो। हाणे वॾो ताक़तवर दलील ॾियांव, सादा माण्हू आहियो, इल्मी ॻाल्हि सम्झण वरी सादे माण्हू खे ॾाढी ॾुखी लॻंदी आहे। बाबा नमाज़ पढ़ंदा आहियूं, चवंदा आहियूं इहदिना सिरातल मुस्तक़ीम। अब चवंदा आहियूं न, इन जी माना छा आहे? तकड़ न कजो, ग़लति माना कंदा। इन जी माना इहा आहे, ऐं अल्लाह असांखे सिधी वाट ते हला। सिधी वाट ॾेखार न, सिधी वाट ॾेखारण खां पोइ माण्हू भुलिजो वञे, या ॾेखारण जी माना न कजो। ऐं अल्लाह असांखे सिधी वाट ते हला। हाणे हिकिड़ो ज़हन में ॻाल्हि ज़हन में रखिजो, बाबा तो वज़ू बि कयो, पाक कपिड़ा पातई, भांग जो आवाज़ ॿुधई, निमाज़ पढ़ी पियो, बैतुल्लाह जे सिधो मुंहुं करे बीठो आई, अल्लाह जे दरबार में अल्लाह जे हुज़ूर में बीठो आई, चई पियो ऐं अल्लाह मूंखे सिधी वाट ते हला। इहा सिधी वाट न आहे, या डिंगी वाट है जा सिधी वाट है न, पर पाण दुआ था करूं ऐं अल्लाह सिधी वाट ते हला। हाणे अॻियां इन जी सिधी वाट जी वज़ाहत अॻियां अथव, सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम। ऐं अल्लाह सिधी वाट उहा आहे जिन हस्तिन जे मथां तो इनाम नाज़िल कया, उन्हनि हस्तिन जे नक्शे कदम ते असांखे हला। सुभान अल्लाह। आलिम सगोरा वेठा आहिनि, अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन। उहे इनाम मुनअम अलैहिम अल्लाह दा कहिड़ा बाना आहिनि? हिकिड़ा नबी, ॿिया सिद्दीक़, टिया शहीद, चौथा औलिया अल्लाह।
सुभान अल्लाह। यानी असी रब के दुआ था, रब के अर्ज़ था करियो, ऐ अल्लाह नमाज में ऐ अल्लाह असा के नबियन सिद्दीकन शहीदन वलियन जे नक्शे कदम ते हला। अरे नमाज में नबियन सिद्दीकन शहीदन वलियन जी गाल पो करी, ऐ अल्लाह असा के उन्हनि जो रस्तो खपे। पर सलाम वराए वरी जे तो नबी सिद्दीक वली कुछ कोनी। नबी सिद्दीक शहीद वली जे तरीके ते उहे हलिया, इन जे करे चयो वियो त जंहिंजो मुर्शिद कामिल आ वो कॾहिं गुमराह न थींदो। सुभान अल्लाह। जंहिंजो मुर्शिद कामिल आ वो कॾहिं बि गुमराह न थींदो। ओ मुंहिंजा दिल बर भा साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जेको सैयद मोहम्मद बकाशा शहीद जो साहिब ज़ादो आ, सचो सैयद आ साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी बादशाह रहमतुल्लाह अलैह। जुम्मे जो ॾिहाड़ो आ, जुम्मे जी नमाज़ पढ़ाए पाण लाड़ जे माण्हुनि खे चयूं, ऐ लाड़ वारा मां रोज़े धणीअ जो लाड़ वारे माण्हुनि सां प्यारा। सुभान अल्लाह। अरे जी वरी उत्तर साइड जा मुरीद अची छो असी चे लाड़ जो लफ्ज़ जी माना ये लाड़ो हुननि जो नालो है लाड़, इन जे करे मुंहिंजो लाड़ो उन्हनि लाइ घणो आहे। मूंखे उहे ॾाढा पसंदि आहिनि। त साईं चए त बाबा ॿियो परे खां आयो आहे त साईं फरमायो बाबा 5 वक़्त नमाज़ पढ़ो ऐं ज़िक्र करियो, महबूब ते दुरूद पढ़ो, कब्र ऐं हशर में अव्हां जे ईमान जो ज़ामिन रोज़े धणी आया। सुभान अल्लाह। हिकिड़ो साईं जो मुरीद वेठो भित खे टेक ॾेई वेठो, उनखे शैतान ई हूंदी मिड़ी पियो ॻाल्हि करे। साईं पियो चवे त आऊं मरण जे टाइम ते क़ब्र में हशर में उन जे ईमान जो आऊं ज़ामिन आहियां। साईं हिकिड़ो सभिनी खे कीअं मोह ॾींदो, कीअं पुॼंदो, ऐं आऊं मरां आऊं त वेठो आहियां कच्छ जे रण में। किथे थियो रोज़े धणी, किथे थियो कच्छ जो रण। साईं सवेर जी साईं आलमजद खे मुंहुं ॿुधायो, साईं साहिब कशफा चई, ओ फ़क़ीर भित खे टेक ॾेई वेड़ वारा, अड़े तू कच्छ जी ॻाल्हि थो करी, रोज़े धणीअ जी कच्छ वेझी आ, अञा रोज़े धणीअ जी बाह परे आ। सुभान अल्लाह। फ़क़ीर मरी ॾिस त मुर्शिद अचे थो या न, पर शर्त आहे त मुर्शिद कामिल हुजे, नाले वारो न हुजे। मुर्शिद नाले वारो न हुजे। किबला साईं पीर तरीक़त रहबर शरीयत साईं गुलाम जीलानी रहमतुल्लाह अलैह चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुठी ॻाल्हि हिकिड़ी साईं ॿुधाई, मूंखे अञा यादि आहे। साईं फरमायो बाबा आऊं ॿिए के पीर जी ॻाल्हि कोन थो करियां, वरी पीर साहिब जल्दी कावड़ जो पवनि। पोइ साईं वरी पाण लाइ इहा ॻाल्हि मनसूब कई, जी मूं जहिड़ो हिकिड़ो पीर हो वियो मुरीद मुरीद वीचारो ग़रीब मिसकीन हो, उन वटि हुई का हिकिड़ी का ॿ बकरी, पर मुर्शिद हरू भरू ज़ोर कयो त बाबा इहा बकरी मूंखे ॾे। मुरीद चयसि हाज़िर, मुंहिंजी जान हाज़िर, मूं वटि ॿियो कुझु कोन्हे, इहा हिकिड़ी बकरी आहे, नंढड़ा ॿार आहिनि, इन ते गुज़ारो आहे, खीर आहे। हरू भरू मुर्शिद ज़ोर रखियो त हरू भरू इहो मूंखे ॾे। हू चए साईं आउं ग़रीब मिसकीन आहियां, ऐं केॾां वञा। त मुर्शिद मुरीद खे छा चयो, चई मूंखे तूं बकरी ॾे, ॾाॾा साईं तोखे गंज करे ॾींदो। त साईं गुलाम जिलानी बादशाह फरमायो रहमतुल्लाह अलैह, चई त मुरीद बि होशियार हो, चई ॾाॾा साईं तोखे पिनाए पियो, मूंखे गंज करे ॾींदो। त मुंहिंजा दिल पर भा अल्लाह जा कामिल वली, उन्हनि जो दुनिया सां ताल्लुक न हूंदो आहे। हिकिड़ो अल्लाह वारो हो, अची जंगल में रहियो, ज़िक्र करण लॻो कहिड़ो, ला इलाहा इल्लल्लाह ला
काठियार आयो काठियूं करण जे लाइ ज़िक्र जो आवाज़ ॿुधई झर जंगल में केरु आहे काठियार आस्ते आस्ते ॾिसे हिकिड़ो अल्लाह जो वली आहे मुसल्लो विछायो वेठो आहे बदनू पानी जो आहे कपड़ा बि सादड़ा पेरनि उघाड़ो फ़क़ीर जी जुती हुई कोन हिन वञी शहर में काठियूं विकियूं शहर जेके सेठ सां ॻाल्हि कई यार हिकिड़ो अल्लाह जो वली ॾिसी आयो आहियां वीचारे खे तकलीफ़ आहे पेर उघाड़ा कंडा न लॻनसि वो बेहतरीन जुती खणी सेठ आयो और अल्लाह जे वली के चई मुखे तुंजी रिपोर्ट मिली आ तवा जे पेरन ला जुती ना है लाजिमन पेशाब काकूस से वींदा कंडो लगंदो तवा के तकलीफ थींदी इबादत में तकलीफ थींदी तवा के मुशक्कत थींदी तवा जे ला जुती खणी आयो या मेहरबानी करे तवा जुती पायो अल्लाह जे वली चयो न चहू चवे हर भरो जुती पाए साईं जे मुखे मुझे हालत छड हुचे न जुती पाए जे मुखे मुझे हालत छड जी यार गाल बुध तू हरू भरू मुझे नफ्स सुतल के छो तो जागई जी छो जी जरे हेड़ी जुती मुखे दी दे जुती पाई दुस नफ्स मस्ती कंदो चवंदो फकीर मस्ताना जुती नहीं कपड़ा वरी पुराना कपड़ा बि नवा खपे तो सेठ चयो कि भला तुझो ऑर्डर खपे दुकान मुझो जेतरा वगा चवंदे आऊं कपड़ा वठी ईंदुसि जी हाँ एॾो खिजींदो हो जी जॾहिं नवा कपड़ा वठी तूं ईंदे नफ्स मस्ती कंदो चवंदो बोस्की जो पटको खपे चईसि जेतरा पटका चवंदे खणी ईंदुसि जी नफ्स वरी मस्ती कंदो त वांच खपे जेतिरो वांचूं चवंदे आऊं वठी ईंदुसि जी वरी नफ्स चवंदो हलण जे लाइ हथ में चाबुक हुजे जी चओ सोन चांदीअ जा चाबुक खोड़ वठी ईंदुसि हुकुम कर जी एॾो खिजींदो ची आओ जी चाबुक हूंदो त नफ्स चवंदो त हाणे चाबुक हणण जे लाइ घोड़ो खपे जी हिकु ॿ टे सोना जेतिरा चवंदे घोड़ा वठी ईंदुसि एॾो त खिजी मोला जी हा जी घोड़े जे लाइ नौकर खपे जी जेतिरा नौकर चवंदो नौकर ॾींदुसि जी पोइ उन जे गाह जे लाइ बनी जो ॿारो जी जेतिरी बनी चवंदे तोखे वठी ॾींदुसि जी हुन जे हार पे जे लाइ हारी जी जेतिरा हारी चवंदे वठी वधंदो वञे जी लाज़िमन ये सभु ख़ुशियूं नसीब थींदियूं त नफ्स चवंदो हाणे अकेलो कोन थो ठही हाणे शादी कर जी जेतिरियूं चवंदे तोखे शादियूं करायां एॾो खिजींदो ची हा जी शादी करण खां पोइ लाज़िमन औलाद थींदो औलाद जो ख़र्चो जी आउं सेठ भरींदुसि जी खुदा न ख़ासा जेकॾहिं औलाद मां को मरी वञे त रोंदो केरु त सेठ खुटी पियो चईसि रोअणो तोखे पवंदो चई पोइ मूंखे हिन गुहांदी खां बचाए कुटाए छॾीसि चई पोइ मूंखे हिन गुहांदी खां बचाए मूंखे हालत छॾेदार ऐं हिन हालत सही आहियां त मुंहिंजा दिलि पर भाउ अहले सुन्नत वल जमात वारा कामिल मुर्शिद हुजे जेको मुरीदन के फैज़ पहुंचाए हाणे साईं अब्दुल कादिर जीलानी जड़े जवान छो चयो अन बिल मशरिक व मुरीदी बिल मगरिब लविन कशफत औरतहु लसतरतुहा पाण फरमायो मशरिक में हुजा मुझो मुरीद मगरिब में हुजे उन जी ओघड़ खुले सदन कम मुरीद जो पुजी ओघड़ ढकण कम मु जीलानी जो सुभान अल्लाह कामिल मुर्शिद एड़ा हुजन रब करीम खां दुआ है मालिकुल मुल्क आऊं कोन थको या मुखे अल्लाह कसम एके थकायो आहे बिल्कुल गले के खराब पियो करे आऊं अञा उनवान ते आयो ही ना आहियां हयाती आहे माशाअल्लाह वरी परे ना आहियूं इंशाअल्लाह वरी जरे फकीर के याद करना इंशाअल्लाह फकीर ईंदो ऐं जेको उनवान चवंदा जेके ॻाल्हियूं चवंदा फकीर तव्हां खे ॿुधाईंदो हिकड़ी गाल याद रखजो बेअदबी न कजो बेअदबन गुस्ताखन खां बचो बाअदब बानसीब बेअदब बेनसीब जेतिरो तव्हां अदब कंदा एतिरी अव्हां खे मंज़िल मिलंदी मुश्किलातूं हल थी वेंदियूं सभ खां पहिरीं दिल ऐं जान सां ऐं उन्हनि जे लाइ दुआगू आहियां जिन दोस्तन गॾिजी सॾिजी नंढा वॾा पोड़ा पक्का बाह बेली थी करे हिन कामिल वलीअ जे प्रोग्राम के हेड़ो सजायो आ अल्लाह अव्हां खे हिन जहान में कब्र में महशर जे मैदान में खुदा अव्हां खे इहे सजाए सुभान अल्लाह
जे ज़ौक़ ऐं शौक़ सां तव्हां महफ़िल में ॼमी वेठा आहियो अल्लाह जे वलीअ जे सिक में मोहब्बत ऐं प्यार में इंशाअल्लाह तव्हांखे क़ब्र में रसूलुल्लाह जो दीदार नसीब थींदो ऐं इंशाअल्लाह कलमो बि नसीब थींदो। रब करीम खां दुआ आहे अल्लाह साईं मुंहिंजा टुटल फुटल अल्फाज़ पंहिंजी दरबार में क़बूल मंज़ूर फरमाए। मौलूदी हज़रात बि आहिनि उन्हनि वीचारनि जो हक़ आहे उहे महबूब जा सना ख़्वान आहिनि उन्हनि बाबा साईं सवेर मूं चयो आशिक थकंदा न आहिनि सम्झो था वो सॼी राति जागंदा आहिनि। बेटा इसे फरमायो अल्लाह तो आशिकन जी केड़ी खल्क़ी ज़ात हिकड़ा वेहन वाटन ते ॿियारो न सारी रात जॾहिं पिर फुटे पिर भात वञी मेलो कन मोहम्मद सां सुभान अल्लाह। दीन जा दीवानो परवानो मस्तानो रसूल जा सच्चा आशिक आयो मौलूदी हज़रात आहिनि उहे बि नबीअ जी सना ॿुधाईंदा नबीअ जो शान ॿुधाईंदा। ओ मुजादा असां नसर में ॿुधायो आहे हो नज़म में ॿुधाईंदा हो सुर में ॿुधाईंदा आवाज़ में ॿुधाईंदा लहजे में ॿुधाईंदा। अल्लाह जे रसूल जो शान ॿुधो अल्लाह बि राज़ी रसूलुल्लाह राज़ी ऐं अल्लाह कंदो हेड़ियूं महफ़िलूं क़यामत ताईं जारी ऐं सारी रहंदियूं। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असां तव्हांजी हाज़िरी क़बूल मंज़ूर फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व मा अलैना इल्लल बलाग। दुआ कोन था घुरूं छो दुआ घुरंदासीं त माना पोइ इख़्तिताम थी वेंदो छोकरा लायो देखो लायो अदा विच में परे थी जो मुश्किलातूं मुसीबतूं आफ़तूं शामतूं बीमारियूं सीमारियूं कर्ज मर्ज गम दर्द दुख सभिनी जा दूर फरमा। ऐं अल्लाह अमन ईमान सलामती खैर ऐं आफ़ियत अता फरमा प्यारे प्रीत अता फरमा उल्फतूं ऐं मुहब्बतूं अता फरमा ज़ालिम जे ज़ुल्म खां बचा हसद जे हसद खां बचा नाज़र बद जे नज़र बद खां बचा। ऐं अल्लाह बीमारनि खे शिफ़ाए कामिला आजिला अता फरमा। ऐं अल्लाह दोस्त नाला ॾिना आहिनि पर मुंहिंजा अल्लाह तोखे उन नालनि जी ख़बर आहे। ऐं करीम रब महबूब जा उम्मती जेके बीमार आहिनि बीमारी जे बिस्तरे ते आहिनि बीमार आहिनि ज़ेरे इलाज आहिनि ऐं मुंहिंजा अल्लाह इन पाक महफ़िल जे सदके नूरानी महफ़िल जे सदके इलाहुल आलमीन उनखे सेहत कामिला अता फरमा शिफ़ाए कामिला अता फरमा। अनवर अली जे पुट जी तमामु घणी तबीयत ख़राबु आहे इलाहुल आलमीन उनखे सेहत याब बना उनखे शिफ़ा याब बना उम्र में बरकत अता फरमा उम्र दर्राज़ अता फरमा। इलाहुल आलमीन इस्माइल जी जेका न्याणी आहे ऐं अल्लाह उन जी मग़फ़िरत फरमा जेके बि अहल ममाती वारा आहिनि ऐं अल्लाह उन सभिनी जी मग़फ़िरत फरमा सभिनी जी बख़्शिश फरमा उन्हनि जे क़ब्रनि खे जन्नत जो बाग़ बना उन्हनि जी क़ब्रनि खे कुशादो बना उन्हनि जे क़ब्र जे मथां रहमतूं बरकतूं नाज़िल फरमा क़ब्र जे अज़ाब खां क़ब्र जी तंगी खां क़ब्र जी गिरफ़्त खां क़ब्र जी शिद्दत खां क़ब्र जी सख़्ती खां क़ब्र जी पकड़ खां महफ़ूज़ ऐं मामून फरमा ख़ुसूसी निगाह रहम करम कर। ऐं मुंहिंजा अल्लाह इश्क वारी जमात आहे हीअ महबत वारी जमात आहे ऐं अल्लाह इश्क ऐं मुहबत सां ॼमी वेठी ऐं अल्लाह महबूब जो शान वलनि जो शान दिलि जान सां हिननि ॿुधो आहे ऐं अल्लाह हिननि जो दिलियूं ऐं अल्लाह ज़िंदा फरमा ऐं अल्लाह हिन जे दिलि में अञा बि ज़ौक़ ऐं शौक़ अता फरमा ऐं अल्लाह महबूब जी सची मुहबत नसीब फरमा नबीअ जी ग़ुलामी नसीब फरमा महबूब जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा ऐं अल्लाह हिन ख़ैर ख़ैरा जलसे में जे हिसो पती लॻायो आहे ऐं अल्लाह उहे वेरा वेर वध हुजनि शाद ऐं आबाद हुजनि ख़ुशहाल ऐं माला माल हुजनि बनी कुनीअ में रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमा कर्ज़न मर्ज़न खां निजात अता फरमा असांजा टुटल फुटल अल्फाज़ क़बूल मंज़ूर फरमा असां दुआ जे लाइ हथड़ा खया आहिनि ऐं अल्लाह असांजा अर्ज़ा क़बूल फरमा। सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन आमीन बिरहमतिक या अरहमर राहिमीन।